बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हुनालिका दआ ज़करिया रब्बह क़ाल रब्बि हबली मिन लदुन्का ज़ुर्रिय्यतन तय्यिबह इन्नका समीउद दुआ। फनादतहुल मलाइकतु वहुव क़ाइमुन युसल्ली फिल मिहराब अन्नल्लाह युबश्शिरुका बियहया मुसद्दिक़न बिकलिमतिन मिनल्लाहि व सय्यिदन वहसूरा व नबिय्यन मिनस्सालिहीन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। इन आयतुनि जे अंदर अल्लाह तबारक व तआला हज़रत ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम जे दुआ जो ज़िक्र करण फरमायो। जॾहिं बीबी मरियम के बंद कमरे जे अंदर फल फ्रूट ॾिठईं, रिज़्क़ ॾिठईं, त रब करीम जंहिं इन मरियम के बंद कमरे जे अंदर रिज़्क़ खाराए सघे थो, अणमुंदाइदा मेवा ॾेई सघे थो। ए मुंहिंजा रब, मुंहिंजी बि हाणे उमिरि कोन्हे, मां बि पोड़ो थी चुको आहियां, घरवारी बि मुंहिंजी संड थी चुकी आहे, पर रब करीम तुंहिंजे रहमत खां नाउमीद न आहियां। मुझो भी को वारिस पैदा करण फरमा। अजीब तिर्ज़ आहे नबीअ जे सॾण जो पंहिंजे परवरदिगार खे। पूरे यकीन सां, एतमाद सां रब जे ज़ात खे सॾे थो। इन वाक़ियात मां तव्हां असां क़यामत ताईं ईंदड़ उम्मत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सबक़ आहे। तव्हां खे बि जेकर औलाद जी ज़रूरत आहे त पोइ मां रब खे पुकारियो। जंहिं शइ जी तव्हां खे ज़रूरत आहे मां रब खे पुकारियो। मां ई दुआउनि खे ॿुधंदड़ ऐं क़बूल कंदड़ आहियां। अल्लाह पाक फरमायो, इहो जॾहिं मामिलो हज़रत ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम ॾिठो, उन खां पुछा कयईं इहो रिज़्क़ काथां आंदई? बीबी मरियम जवाब ॾिनो, अल्लाह वटां। इन्नल्लाह यर्ज़ुक़ु मन यशाउ बिग़ैरि हिसाब। बेशक अल्लाह जंहिंखे घुरे तंहिंखे बेशुमार रिज़्क़ ॾे थो। हज़रत ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह पाक फरमाए थो, उते ई दुआ घुरियईं। हुनालिका दआ ज़करिया रब्बह। उते ज़करिया पंहिंजे पालींदड़ खां दुआ घुरी। क़ाल रब्बि हबली मिन लदुन्का ज़ुर्रिय्यतन तय्यिबह। चयो हज़रत ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम, ए मुंहिंजा पालींदड़, मूंखे पाण वटां को चङो औलाद बख़्शिश कर। इन्नका समीउद दुआ। बेशक तूं दुआ ॿुधंदड़ आहीं।
औलाद जे बारे में टे दुआऊं घुरजन। पहिरियों त रब साईं मूंखे औलाद ॾे। ॿिए नंबर में रब साईं मूंखे औलाद बि ॾे, फर्मा बरदार बि ॾे, नेकोकार औलाद अता करण फरमा। टी उन सां दुआ गॾु घुरे, ए रब मूंखे औलाद बि ॾे, फर्मा बरदार बि ॾे, सालिह बि ॾे, पर हयाती वारी बि ॾे। औलाद थे नाफरमान थिए इहो वेतर अज़ाब, औलाद थे सालिह थे वफ़ात करे वञे इहो बि ॾुख मथां ॾुख। तंहिंजे करे टई दुआऊं रब खां गॾु घुरजनि। ए रब औलाद बि ॾे, फर्मा बरदार बि ॾे, ऐं हयाती वारो बि उन्हनि खे करणु फरमाइजांइ। हज़रत ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम रब खे फरमाए थो, इन्नका समीउ दुआ, बेशक तूं दुआ ॿुधंदड़ आहीं। जेको दुआउनि खे ॿुधे सॾिजे उनखे। ऐं अल्लाह पाक जी उहा ज़ात आहे जो जंहिं ॿोलीअ में जेको सॾे रब सम्झे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जेकी आया अरबी, उहे अरबी सम्झनि, के नेक सालिबाना, के सिंधी, के पंजाबी, के बिरोही। हर कौम में अल्लाह तबारक व तआला नेक सालिह इंसान पैदा करण फरमाया है। तंहिंजे करे उन रब करीम खे सॾिजे जेको हर ॿोली सम्झे, हर वक़्तु ॿुधे, राति हुजे ॾींहुं हुजे। इंसान ॿुधी ॿुधी थकिजी पवंदो, आराम कंदो। जेकॾहिं मौजूद इंसान आहे, पर जेकॾहिं परे आहे त उहो बि कोन ॿुधंदो, मुअल आहे त उहो बि कोन ॿुधंदो। तंहिंजे करे जीअर खे सॾिणो आहे, जेको सॾु ॿुधे बि क़बूल बि करे। इहे रब साईं जूं सिफ़तूं आहिनि। त हज़रत ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह पाक खे फरमाए थो, इन्नका समीउ दुआ, बेशक तूं दुआ ॿुधंदड़ आहीं रब करीम। तंहिंजे करे मां तोखां ई घुरां थो, पाण वटां का औलाद चङी मूंखे बख़्शिश कर। अल्लाह पाक दुआ खे क़बूल करणु फरमायो। फनादतुल मलाइकतु वहुव क़ाइमुन युसल्ली फिल मिहराब। पोइ उनखे मलाइकनि सॾियो ऐं हू उन वक़्तु हुजरे जे अंदरि निमाज़ में बीठो हो। जेको मुस्लमान निमाज़ खां परे, मस्जिद खां परे नबी सगोरो आहे, निमाज़ में बीठो आहे, रब खे पयो यादि करे, मलाइका आया। अन्नल्लाह युबश्शिरुका बियहया। उन्हनि मलाइकनि हज़रत ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम खे चयो, अल्लाह तोखे यहया जे ॼमण जी ख़ुशख़बरी ॿुधाए थो। मुबारक रब तोखे ॾिनी आहे, तोखे पुटु थींदो। नालो बि अल्लाह पाक रखी करे मलाइकनि खे ॿुधायो त वञी ज़करिया खे दिलजाए ॾियो त तोखे पुटु थींदो। उनजो नालो बि यहया रखी। मुसद्दिक़न बिकलिमतिन मिनल्लाहि व सय्यिदन व हसूरन व नबिय्यन मिनस सालिहीन। जो अल्लाह जे हिक हुक्म सां पैदा थींदड़ खे सचो चवंदड़ ऐं सरदार ऐं औरतुनि खां बेरग़बत ऐं नेकनि मां हिकु नबी हूंदो।
ये अल्लाह पाक अगई सिफ़तूं हज़रत यहया अलैहिस्सलातु वस्सलाम जूं हज़रत ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम के मलाइकनि जे ज़रिए ॿुधाइण फरमायो। हज़रत ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम वरी अल्लाह पाक के पुकारे थो, दुआ घुरे थो। त रब साईं मूं में हाल कोन्हे जंहिंजे करे इंसान में ताक़त हूंदी आहे, औरत में ताक़त हूंदी आहे ॼणण जी। हे अल्लाह भाई असां संढिया आहियूं। अल्लाह पाक उन्हनि अल्फाज़नि के भी कुरान बणाए करे हिन उम्मत जे लाइ रहनुमाई करणु फरमायो। ए उम्मत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा इंसानो मोमिनो, अल्लाह पाक ॼण ते अचे त जवानीअ जो शर्त कोन्हे। पोड़न लाचारन के भी दे त उन खां को पुछण वारो कोन्हे। हज़रत ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम भी दुआ घुरण फरमाए तो क़ाल रब्बि अन्ना यकूनु ली गुलाम वक़द बलगनियल किबरु वमराती आक़िर। हज़रत ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम चवे मुंहिंजा पालींदड़ मूंखे पुटु किथां थींदो, होॾां मूंखे बुढ़ापो पहुची चुको आहे, पोड़ो थी चुको आहियां ऐं मुंहिंजी ज़ाल संढे आहे। हाणे ॿी शादी कयां या इन मां ई? अल्लाह पाक फरमाए थो क़ाल कज़ालिक अल्लाहु यफ़अलु मा यशा। चयई त अहिड़ीअ तरह अल्लाह जेकी घुरे थो सो करे थो। अल्लाह जी मर्ज़ी आहे कहिड़े वक़्त में ॾे त पहिरें महीने में ॾे त साल में ॾे, न ॾे त सॼी उमिरि सिकाए, हुन खां को पुछण वारो कोन्हे। वो अल्लाह समद आहे, बेनियाज़ आहे। काफ़ी मुशाहिदा आहिनि जंहिं ॿियूं शादियूं कयूं, अल्लाह जी कुदरत ॿिन्ही खे अमल थिया, वरी अल्लाह ॿिन्ही औरतुनि खे पुट ॾिना। किन के 30 सालनि खां बाद में औलाद थी, वरी थियो बि पुटु। अल्लाह पाक जी जोड़ आहे, तंहिंजे करे घुरणो हुन खां आहे। उहो ई मालिकुल मुल्क आहे, ख़ालिक उहो आहे, पैदा कंदड़ उहो आहे। जेको इंसान रब जे दर खे छॾे करे ॿियनि दरनि ते किरंदो भिटकंदो, इहो रुसवा ऐं ज़लील आहे, इहो मुशरिक आहे, जंहिंजे लाइ जन्नत हराम आहे। हज़रत ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह पाक खां अञा टी दुआ भी घुरण फरमाए तो ए अल्लाह मुंहिंजे लाइ निशानी कर त मुंहिंजे दिल के करार वठे, इत्मीनान थे। क़ाल रब्बि इजअल ली आया, ए मुंहिंजा पालींदड़ मुंहिंजे लाइ का निशानी मुक़रर कर। अल्लाह तबारक व तआला फरमायो क़ाल आयतुका अल्ला तुकल्लिमन नास सलासत अय्यामिन इल्ला रमज़ा। चए त तुंहिंजी निशानी ही आहे त तूं 3 ॾींहं इशारे खां सवाइ माण्हुनि सां ॻाल्हाए न सघंदे। बसि तुंहिंजो ॻाल्हाइण बंदि थी वेंदो, माण्हुनि सां जेको कलाम कंदे इशारनि सां कंदे। जॾहिं इहा निशानी तुंहिंजे मथां अची वञे त पोइ सम्झजांइ तुंहिंजे घरवारीअ खे अमल थी वियो। वज़कुर रब्बक कसीरन वसब्बिह बिलअशी वलइब्कार। ऐं तूं पंहिंजे पालींदड़ खे घणो यादि कर ऐं शाम ऐं सुबुह जो पाकाई बयान कर। नबी त अॻई रब जो ज़िक्र घणो करे पियो, निमाज़, पर अञा ताक़ीदन ज़िक्र कयो वियो। सुबुह शाम जो अल्लाह जो हम्द ऐं तारीफ़ कर।
दुआ अल्लाह साईं तव्हां असांखे भी पंहिंजो ज़िक्र पंहिंजो यादगिरो नसीब करणु फरमाए जो सुबह शाम असां भी अल्लाह पाक के याद कयूं नमाज पढ़ूं छो त नमाज जो भी इहो ही हुकुम आयो आहे सलात तरफ़ नहार व ज़ुल्फ़ मिनल लैल कायम कर तू नमाज के ॾींहं जे कुछ हिस्सनि में रात जे कुछ हिस्सनि में सुबह ज़ोहर असर या ॾींहं में शुमार आहे ऐं रात जे हिस्सनि मग़रिब इशा आहे। अल्लाह पाक अॻिते फरमाए तो इन्नल हसनात युज़हिबन सय्यात ज़ालिका ज़िक्रा लिज़ाकिरीन बेशक नेकियूं नींदियूं आहिनि ख़त्म कंदियूं आहिनि बुराइनि खे। इहा नसीहत आहे ज़िक्र कंदड़नि जे लाइ यादगिरी कंदड़नि जे लाइ त मुंहिंजा मुस्लमान भाइरो अल्लाह जे यादगिरी में इंसान जे लाइ कामयाबी आहे। नबीअ खे इहो हुकुम आहे उन जे मथां नेमत थिए थी एहसान थिए थो अल्लाह जो हुकुम थिए थो अञा घणो ज़िक्र कर। हाणे असां मुस्लमान पाण ॾिसूं अल्लाह पाक जा तव्हां असांजे मथां केतिरा एहसान ऐं नेमतूं आहिनि। असां केतिरो अल्लाह जो ज़िक्र कयूं था केतिरी रब जी फरमाबरदारी कयूं था जेका कयूं था त उन्हनि जो शुक्र कजे अल्लाह सां अर्ज़ु कजे रब सां इहो क़बूल करणु फरमा। पर जेको ग़फ़लत में वक़्तु गुज़रे थो उन जी रब खां पनाह वठूं माफ़ी वठूं अॻियां जे लाइ चङी राह ते हलूं गुनाहनि खे छॾियूं। गुनाह वबा आहे तो जॾहिं वबा ईंदी आहे त हर शइ खे ख़त्म कंदी आहे। अॼुकल्ह जेकी हालात आहिनि ये इंसान जी कई जी कमाई आहे। ज़हरल फ़साद फिल बर्रि वल बहर बिमा कसबत ऐदिन नास लियुज़ीक़हुम बअज़ल्लज़ी अमिलू लअल्लहुम यरजिऊन। अल्लाह पाक फरमाए तो जेको भी ज़ाहिर फ़साद थियो आहे ज़मीन में दरियानि में खुश्कनि में शहरनि में ॿाहिरालनि में इहो तव्हांजे हथ जे कई जी कमाई आहे। तो तव्हांखे हिन जे लाइ चखायूं था इहो अज़ाब काथे महांगाई जो अज़ाब काथे बदअमनीअ जो अज़ाब काथे झेड़नि जो अज़ाब काथे ज़ालिम हुक्मरान ये समूरियूं इंसान जे कई जा सबब आहिनि। अल्लाह पाक फरमाए थो युज़ीक़हुम बअज़ल्लज़ी अमिलू चखायूं था तव्हांखे बेसबब अमल जे लअल्लहुम यरजिऊन मन उहे मोटनि तौबा ताइब थियनि।